घोटकी में डायरेक्टर सीडा मसूद सीड़ पारा ऑफिस सुपरिटेंडेंट गुलाम मुर्तजा सोलंकी के नाजायज कम का इनकार ते गारगंद करण ऐं नौकरी ख़त्म कराइण जूं धमकियूं ॾियण बाद आपा शिकायत जे मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल शुरू करे छॾी आहे। घोटकी फीडर सर्किल में सीडा यूनिट सिंध ऐं आपका पारां केसर ज़मान पठान, शरीफ घोटो, जाम पुनल समेजो, काज़ी महबूब, साईं बख्श मीरानी, हाफ़िज़ तस्लीम अख्तर अब्बासी, बशीर नाइच ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी डायरेक्टर सीडा जी ऑफिस अॻियां धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डायरेक्टर सीडा मसूद शेर साहब जूं नाजाइज़ूं असांजे सुपरिटेंडेंट सां ऐं क्लार्क ईसन सां उन ॾाढियूं नाजाइज़ूं कयूं आहिनि। उन्हनि सां बदतमीज़ सां पेश अचणु ऐं उन्हनि सां जेको आहे उहो घटि वधि ॻाल्हाइणु, इन जे लाइ असां सरापा एहतिजाज आहियूं। बादशाह ॻाल्हि आयो आहे, ग़लति अल्फाज़ लफ़्ज़ कया। हाणे असांजो इहो आहे इल्तिजा त अचे डायरेक्टर असां सां वेही ॻाल्हाए, जेके असांजा जाइज़ मुतालबान पूरा करे असांखे छो गारियूं ॾिए। ग़लति ॻाल्हायो आहे त असांखां माफ़ी वठे। रवैयो जेको असांखे उहो नागुज़िरे लॻो आहे, बेहदि ॾुख थियो आहे त हिकिड़ो कमु कंदड़ इंसान खे इहे अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु थियनि। उन करे ई असां इहे जेको आहे एहतिजाज जो तरीक़ो वरितो आहे। असांजो मुतालबो आहे त इहे जेके नाइंसाफ़ी थी आहे इहा बंदि थिए। मुलाज़िमनि रिटायरमेंट या फौती उहे वीचारा रुलनि था पिया, माफ़ी वठे। उन खां पोइ अॻिना बि हिननि खे एतमाद ॾिवायो वञे त अॻिना अहिड़ी नाजाइज़ी न थींदी। डायरेक्टर सीडा घोटकी मसूद सीड़ मुलाज़िमनि जे एहतिजाज जो ॿुधी ऑफिस ई न आयो, जॾहिं त उन मौक़े ते मुलाज़िमनि पारां डायरेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करणु, ग़लति तरीक़े सां थियल प्रमोशन रोकणु ऐं जाइज़ तरक़ियूं ॾियण जो पिणु मुतालबो कयो वियो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।